मेहरबानी बाबुल्ला से असल ॻाल्हि इहा आहे त साईं गुलाम रसूल मार साहब जेको 5 सालनि खां असांजो सदर हुयो, असां बाक़ाइदे उन टीम जो हिसो हुयासीं, साईं सवारनि सां गॾु हुयासीं ऐं असां सम्झो त साईं जेको सो तमामु सुठो अॻियां जेको सो मर्कज़ में कमु कंदो ऐं कारकर्दगी साईं जी इहा हुई त साईं 5 सालनि में को हिकिड़ो पन्नो बि सरकार खां असांखे वठी न ॾिनो। तमामु ज़बरदस्त तारीख़ूं हलियूं, उन तारीख़ुनि में असां जेको सो उते मारूं खाधियूंसीं, असां आंसू गैस बर्दाश्त कयासीं ऐं पर असांखे को उतां रिलीफ न मिलियो। ऐं हिन वक़्तु जॾहिं इहा इलेक्शन जी ॻाल्हि आई त आउं सम्झां थो त जेकॾहिं साईं गुलाम रसूल जेकॾहिं इन शइ खे बहितर सम्झे हा त उहो इन सिदारत खे उस्तादनि जे ऐवान में उछलाए छॾे हा त बाबा हीअ सिदारत तव्हां मूंखे ॾिनी, हीअ तव्हांजी अमानत आहे, हीअ तव्हां वापसि खणो ऐं जेको बहितर माण्हू सम्झो ऐं तव्हां उनखे खणी अचो, आउं उन सां गॾु हलण लाइ तयारु आहियां। पर असल कुर्सी आहे, कुर्सी जो नशो तमामु हिकिड़ो ॾुखियो आहे ऐं जेको बि हिन कुर्सीअ ते ईंदो आहे छॾण लाइ राज़ी कोन हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त साईं सां गॾु जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बिल्कुलु वॾो तकबर आहे, वॾो नाज़ आहे उन्हनि खे। उहे चवनि पिया त ॾेढ ज़िलो खणी शरीफ़ तुंहिंजो जेको सो मैदान ते लथो आहे, ॾेढ ज़िले वारो असां सॼी सिंध सां कीअं उहो जेको सो मुक़ाबिलो करे सघंदो, पर इहा उन्हनि खे भुल आहे। तव्हां ॾिसो त असांजो जेको पैनल जुड़ियो आहे, सॼी सिंध मञा असांखे माण्हू मिलिया आहिनि ऐं उहे माण्हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में बाक़ाइदे सां कमु करे रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां जॾहिं इहो नॉमिनेशन फॉर्म जमा कराइण वियासीं, उते जेको सो उन राति कचहरी कंदे कंदे असां मर्कज़ जे छित ते सुम्ही पियासीं। सुबुह में मुंहिंजे सदर इहा ॻाल्हि कई त आउं मर्कज़ जे छित ते सुतल हुउसि त उते उन्हनि दोस्तनि उनखे तंज़िया तौर ते जेको सो इहो मूंखे चयो त साईं तव्हां राति छित ते सुतल हुया? मूं चयो हा जी बिल्कुलु, असां मर्कज़ जे छित ते राति गुज़ारीसीं। ऐं साईं तव्हां हिते ॾाढी हवाऊं आहिनि, माशाल्लाह तव्हां हिते वक़्तु गुज़ारियो, मतिलबु त असांखे उन्हनि तंज़िया तौर ते इहा शइ ॾसी पई त तव्हां जेके पैसा हुजनि हा त का VIP होटल तव्हां बुक करायो आहे, उन में वञी रहो हा त जेकर सुठो। बिल्कुलु तव्हां सच आहियो, असां वटि पैसो कोन्हे को। जॾहिं साईं रफ़ीक जरवार सिंध जो सदर बीठो हो, उन टाइम ते साईं जेको सो बसियुनि में इहो हली सॼी सिंध जो सफ़र कयो ऐं पंधु पैदल केतरी मंदर खां वठी कश्मीर ताईं इहो माण्हू जेको सो पैदल बसियुनि जो सफ़र करे हिन माण्हू इलेक्शन कई। ऐं तव्हांखे बि यादि ॾियारणु चाहियूं था, यादि रखो तव्हां इन शइ खे मामूली न सम्झो। शरीफ़ तुंहिंजो सां हिन वक़्तु सॼी सिंध जो हिकिड़ो आवाज़ु बणिजी चुको आहे, हर ज़िले वञा इहो आवाज़ु अचे पियो त साईं शरीफ़ तुंहिंजो मैदान ते आयो, असां हुन सां गॾु आहियूं। ऐं इनशाला 21 तारीख़ ते तव्हां ॾिसंदो त इहे अलाह साईं जॾहिं के कमु वठंदो आहे न त तॾहिं कमज़ोरनि खां अलाह साईं वॾा वॾा बुत किराईंदो आहे। इहो शरीफ़ तुंहिंजो इनशाला 21 तारीख़ ते मैदान वारींदो, तव्हां सभई ॾिसंदा, असां हुन सां गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी, थैंक यू।